रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन के कंपेयर सिंधी अदबी संगत शाख सांगड़ के सेक्रेटरी नौजवान शायर और सहाफ़ी हबीब लिगारी की सालगिरह तकरीब न्यू प्रेस क्लब सांगड़ में मुनक़द थी, जैमें अदीबन, शायरन, सहाफ़िन, दानिश्वरन और सिविल सोसाइटी नुमाइंदन वॾे अंग में शिरकत कई। तकरीब में प्रोफेसर अमर लिगारी, उस्ताद निज़ामाणी, एडवोकेट अज़ीम रोंजो, मीर हसन मरी, वली मोहम्मद खासकेली, हिदायत लिगारी, कासिम आदिल लिगारी, जब्बार जुणेजो, सलीम रज़ा डायरी, मिठू भाई, गुलाम कादर कहेरी, अज़ीज़ लिगारी, राज रबनवाज लिगारी, डाड़ू मरी, इस्माइल जुणेजो, असद जुगनू ऐं ॿियनि मौज़ शख़्सियतनि शिरकत कई। उन मौक़े ते शिरकत कंदड़ नौजवान शायर ऐं सहाफ़ी हबीब लिगारी जे अदबी, सहाफ़ती, समाजी ऐं सक़ाफ़ती ख़िदमतुनि खे साराहींदे खेसि सालगिरह जूं वाधायूं पेश कयूं ऐं सालगिरह जो केक काटे भेटा ॾिनी वई। मुक़ररनि चयो त हबीब लिगारी सियासी ऐं समाजी तौरु इंतिहाई मुतहरिक अॻवान आहे। हबीब लिगारी सिंधी अदब में पंहिंजी मुनफ़रद सुञाणप ठाही आहे। सहाफ़त जे मैदान में पिणु संदसि अहम सुञाणप आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध ते कयल संदसि कमु यादगार आहे। पहिरें त सभु दोस्तनि जी महिरबानी हिते हिकिड़े मोहबतुनि जे मेड़ाके में गॾु थिया आहियूं ऐं हबीब लिगारी यकीनन असां लाइ आउं सम्झां थो त बाक़ी जेके बि शयूं आहिनि, हिन जी शाइरी आहे या हिन जो इल्मु अदब, जेके बि शयूं आहिनि, उन्हनि सभिनी खां हटी करे जेका असांखे हबीब लिगारी जी मूंखे सभ खां वधीक खूबी पसंदि आहे उहा हुनजी जेका वर्कर टाइप तबियत आहे। छो त असां वटि लीडर जल्दी पैदा थी वेंदा आहिनि ऐं अॻुवाण जल्दी पैदा थी वेंदा आहिनि, स्टेजुनि ते वेहण वारा माण्हू बि जल्दी पैदा थी वेंदा आहिनि, पर हिकिड़ो माण्हू जेको पाण खे हेठां खाई उते ई पाण खे बहितर सम्झे थो त प्रोग्राम ऑर्गेनाइज़ करणु, उन्हनि जी सॼी जेका तरतीब प्रोग्राम हलाइणु, उन में जेका हबीब जी जेका तबियत आहे, सभिनी दोस्तनि खे गॾु खणी हलणु, इहो हुनजी हिकिड़ी इज़ाफ़ी खूबी आहे। ऐं यकीनन ही जेके सभु दोस्त गॾु थिया आहियूं त उहे सिर्फ़ु अदबी संगत जा न आहियूं, पर ॿियनि तबिक़नि जा बि जेके दोस्त आहिनि, उहा जेका हबीब जी दोस्ताना तबियत आहे, दोस्तनि सां हिन जी उथी वेठी आहे, हिन जो तहरुक आहे, हिन जूं जेके सरगर्मियूं आहिनि, उहो सभु दोस्त हिन सां जेका मोहबत कनि था, हिन खे चाहीनि था, या उहो जेका हिन जी तबियत जे करे सभु शयूं आहिनि, त अहिड़ा दोस्त यकीनन असांजे हिकिड़े इल्मी अदबी सथ जो सरमायो आहिनि, जेके हिननि असांजी तंज़ीमुनि जी बि सघ आहिनि, उन्हनि जी ताक़त आहिनि, जिन जे आधार ते सॼियूं असांजूं तंज़ीमूं हलनि थियूं, हिकिड़ो सियासी समाजी या अदबी तहरुक हुजे थो। उन हिसाब सां हबीब खे मुबारकबाद ॾियणु चाहींदुसि। सालगिरह ते मुबारकबाद पेश कयां थो। उनजो जेको आहे सो कमु आहे उहो तमामु हिकिड़ो बहितरु कमु आहे। सियासी तरह बि दोस्तनि सां गॾु हूंदो आहे ऐं अदबी संगत में जॾहिं खां उहो माना आयो आहे त हुन में अदबी संगत में हिकिड़ी नवाण आंदी आहे। उनजे लाइ उनखे जेको आहे सो भेटा पेश करे रहिया आहियूं त हुनजो जेको किरदारु आहे उहो बहितरु आहे ऐं हुनजो जेको आईंदा बि जेको आहे सो पंहिंजे किरदार खे बहितरु तरीक़े सां निभाईंदो। दोस्त सहाफ़ी, शाइर, अदीब ऐं घण पासाई शख़्सियत हबीब लिगारी जी सालगिरह जो ॾींहुं आहे। हबीब लिगारी पंहिंजे कलम सां तमामु घणो निभायो आहे। जेतिरो हुन कलम ऐं इल्म सां निभायो आहे, ओतिरो हू यारी में, दोस्ती में, उथवे में ॾाढो मिठड़ो माण्हू आहे ऐं बहितरीनु माण्हू आहे। संदसि ॻाल्हाइण में इल्म, बुर्दबारी ऐं अहिड़ियूं सभु सिफ़तूं आहिनि जेको माण्हू खे पंहिंजो गिरविदा बनाए थो वठनि। हू दोस्तनि में तमामु दोस्तनि खे बग़ैर कंहिं नॾ वराई जे वरी इज़त ॾिए थो ऐं दोस्त बि उन्हनि खे मोट में उहा ई इज़त ॾियनि था। असांजी दुआ आहे त हबीब लिगारी इल्मी तरह, क़ल्बी तरह, अदबी तरह तरक़ी करे, वधीक तरक़ी करे ऐं संदसि जेकी उमिरि गुज़री वई आहे उहा ॾाढी सफल आहे ऐं ज़िंदगी जा जेके बि ॾींहं आहिनि उहे हू सुहिणे नमूने सां इल्म ऐं अदब जी आबारी कंदो ऐं दोस्तनि में पंहिंजो जेकी घण पासाई शख़्सियत आहे ऐं हिकिड़ी कड़ी वलंगुर जे दोस्तनि खे ठाहींदो आहे, दोस्तनि सां हलिबो आहे, उहो तरीक़ो बरक़रार रहंदो। पहिरीं त आउं शुक्रगुज़ार आहियूं सभिनी दोस्तनि जा, अज़ीम रुंजे जा, मीर हसन जा, साईं अमर जा, उस्ताद निज़ामाणी जा, कासिम आदिल जा, ऐं जेके बि दोस्त आया आहिनि, मिठू भाई, गुलाम कादर वारा,
ऐं सागड़ जी उहा क्रीम आहे, इहे दोस्त आहिनि, इहे मौक़ा हूंदा आहिनि सालगिरह जा, ऐं उन में असांखे सिखण जो मौक़ो थो मिले। असांजो अमर लिगारी वेठो आहे, मीरसन मरी वेठो आहे, तमामु बहितरीनु असांजे उस्ताद निज़ामणी वेठा आहिनि। त इन्हनि खां असांखे सिखण जो मौक़ो थो मिले, सियासी हिसाब सां, अदबी हिसाब सां इहे शयूं असीं पाण चऊं था त असांखे सिखण, इहे सेखारनि था, असीं सिखूं इहे शयूं। जो असां अञा वञी मैदान में हलूं पिया, पर अञा जेके चवंदा आहिनि त अञा कढियल कोन आहियूं। अहिड़ा मौक़ा, अहिड़ा प्रोग्राम थींदा रहंदा त इंशाल्लाह असीं बि इन्हनि सां गॾु अहिड़ा सिखण जो मौक़ो मिलंदो, सुठो अॻिते वधी सघूं, ॻाल्हाए सघूं था। जंहिं मीर सां ॻाल्हि कई त अञा उहे या रसूल पली जे साहिबु चयो त अञा मुताले जी ज़रूरत आहे। बिल्कुलु असांखे मुताले जी ज़रूरत आहे, उहे सियासी हिसाब जा, अदबी हिसाब सां हुजे, या दुनिया लेवल जो या मुल्की लेवल जा जेके आहिनि शयूं उनखे पढ़णु खपे। ऐं पोइ ते असांजे ॻाल्हाइण खे अज़ीम रुंजो बहितरीनु हिकिड़ो एडवोकेट सां गॾु हिकिड़ो तमामु बहितरीनु पंहिंजे मौक़ुफ़ रखंदड़ ऐं ॻाल्हाईंदड़ सांगड़ जी जेको आहे तमामु बहितरीनु आहिनि। हीअ जेके वेठा आहिनि हिकिड़ी क्रीम आहे सांगड़ जी, ऐं बहितरीनु मौक़ुफ़ रखंदड़ सिंध जो केस, सिंध मुल्क जो केस ऐं इलाइक़े जो केस। जंहिं कासिम आदिल चयो त गॾिजी हिकिड़ो जदोजहद कयूं त शहरी एक्शन कमेटी ठही पिया, ऑफिस बि आहे, इंशाल्लाह उनखे फ़हाल कयूं, ऐं सांगड़ डेमोक्रेट अलायंस बि गॾिजी हिकिड़ो कंदासीं त असांखे यकीन आहे जेके सांगड़ जी अपोज़िशन ख़तमु थियल आहे, उहा अपोज़िशन पाण आहियूं ऐं पाण इन मसइले खे हल करे सघूं था। ऐं हबीब लिगारी खे हिकु दफ़ो ॿीहर सालगिरह जे मौक़े ते मुबारकबाद पेश कयूं था, ऐं जेके बि दोस्त आया आहिनि इन जो शुक्रगुज़ार आहियूं जो नंढड़े सॾ ते नंढड़े प्रोग्राम में आया आहिनि। हेतिरी वॾियूं शख़्सियतूं हुजनि, जेके किताबनि जा मालिक हुजनि। साईं वलीम ख़ासकेली बि अची वियो आहे, त इहे तमामु बहितरीनु माण्हू आहिनि। त असांखे फ़ख़्रु आहे त अॼु जे असीं वेठा आहियूं, इहे सभु असांजा उस्ताद आहिनि, सियासी हिसाब सां, अदबी हिसाब सां, जेके वेठा आहिनि। महिरबानी। लगारी खे जेको आहे सालगिरह जी मुबारकबाद पेश कयां थो। अञा मूं पुछो कोन्हे त काई सालगिरह आहे। बहरहाल हबीब जेकी बि आहे, जेकी आहे 40 42 तव्हांखे लख लख जेके आहिनि मुबारकूं हुजनि जेके आहिनि। बाक़ी रही ॻाल्हि त सिंधी अदबी संगत जी कंट्रीब्यूशन जी ॻाल्हि रही, त मां सम्झा थो सांगड़ न बल्कि पूरो सिंध ऐं पाकिस्तान लेवल ते सिंधी अदबी संगत सांगड़ जी कंट्रीब्यूशन तमामु घणी आहे। जेकी आहे, जेके नाला असां वटि वेठा आहिनि, मां नाला नथो खणां, जेके सभु दोस्त असांजा वेठा आहिनि, उन्हनि तमामु घणी मतिलबु जेके आहिनि मतिलबु इन में जदोजहद कई आहे, स्ट्रगल कई आहे, ऐं मतिलबु माण्हुनि में शऊर जॻायो आहे, ऐं स्ट्रगल कई आहे। मतिलबु इन ते मां सभिनी ख़िराज तहसीन पेश कयां थो। आज हबीब लगारी जो जन्म ॾींहुं आहे, ऐं हबीब लगारी खे जनम ॾींहुं मुबारक हुजे। ऐं सभिनी दोस्त ख़ासि करे जब्बार जुणे जो थोरा तव्हां ऐं रब नवाज़ जंहिं मूंखे दावत ॾिनी, ऐं ख़ासि करे सभिनी दोस्तनि जो थोरा तव्हां ऐं हिते जेके आयल महिमान उन्हनि जी महिरबानी वधीक। योगी राजान ते नूरी नारी ॿिन्ही ॿरी जिन ॿारी ऐं न जी उनरी। हाणे ॿरी जिन ॿारी इनखे थोरो सम्झण जी ज़रूरत आहे। जंहिं वटि को मक़सदु आहे उहे ई ॿारींदा, जंहिं वटि मक़सदु न आहे ज़िंदगी ईअं गुज़ारे ऐं गुज़ारे वञे पोइ कहिड़ो फ़ाइदो। मक़सदु अहम शइ आहे। हाणे मक़सदु कंहिंजा कहिड़ा हूंदा, कंहिंजा कहिड़ा हूंदा, पर असां पढ़ियल लिखियल माण्हुनि जो मक़सदु छा हुजणु खपे। मुंहिंजे नज़र में त भिटाई वटि हिकिड़ो मक़सदु हो, ऐं शेख अयाज़ वटि हिकिड़ो मक़सदु हो, ऐं अहिड़ी तरह जेके ॿिया लीडर आहिनि, साईं जेम्स वटि हिकिड़ो मक़सदु हो, साईं रसूल पली जे वटि हिकिड़ो मक़सदु हो, ऐं असीं जेके उनजे माना सॼे उन कारखाने जो हिसो आहियूं या उन जे सथ जा साथी आहियूं, असां वटि कहिड़ो मक़सदु आहे। आया असीं रुॻो जीऊं था खाइण लाइ, आया असां जीऊं था रुॻो कमाइण लाइ, आया असां जीऊं था हिन धरती जे लाइ, वतन जे लाइ, ऐं अवाम जे लाइ, उनजे सुख जे लाइ। त उहे सभु कमु करणा पवंदा जेके इन्हनि खे जेके माना धरती जे लाइ, धरती खे कहिड़ा सूर आहिनि, अवाम जे लाइ अवाम वटि कहिड़ा सूर आहिनि, उन्हनि जे हल लाइ असांखे छा करणु घुरिजे, इहो मक़सदु हुजणु खपे। ऐं उन लाइ जेकॾहिं तव्हां किताब पढ़णा पवनि, उन लाइ जेकॾहिं तव्हां किथे बि वञिणो पए, उन लाइ छा बि करिणो पए, कहिड़ी बि जॻह ते वञिणो पए त माण्हू वञे ऐं उहे शयूं हासिलु करे पंहिंजे अवाम ॾांहुं मोटी अचे ऐं उन्हनि जा दर्दनि जो दरमान थिए। त असां वटि ईअं आहे कोन। असां वटि जेको थो घरां निकिरे उहो चए थो मूं वटि कुझु हुजे, ॾोकड़ हुजनि, पैसा हुजनि, भले हू छा बि करे, कहिड़ो बि गंद किन करे, पर हुनखे पैसा घुरिजनि। ऐं असांजो साफ़ी हुजे, असांजो अदीब हुजे, असांजा जेके बि आहिनि कामोरा हुजनि, असां वेल में फाथल आहियूं। इहो असां
चौधारी जेका असीं फाथा पिया आहियूं। असां नशा असां वटि आहिनि, असां वटि सिहत असां वटि कोन्हे, पाणी साफ़ पीअण जो कोन्हे, तइलीम कोन्हे, छा कोन्हे। इन्हनि लाइ सभिनी लाइ छा करणु खपे? हिकु त मुतहद थियणु खपे, हिकिड़ो प्लेटफॉर्म वठिजे का, ॿियो न घटि में घटि पाण शहर जे मसइलनि ते गॾु थी सघूं था, उन्हनि लाइ गॾु थियणु खपे। इन लाइ असां सांगड़ डेमोक्रेट अलायंस ठाहियो, जोड़ो अॼु जे प्लेटफॉर्म ते पाण गॾु आहियूं, सांगड़ डेमोक्रेट अलायंस जे प्लेटफॉर्म ते गॾु आहियूं ऐं सांगड़ जे बुनियादी मसइलनि ते असीं जदोजहद करणु चाहियूं पिया, वञूं पिया ऐं सभिनी खां तव्हांखे दावत ॾींदुसि, तव्हां अचो। जेके बि सांगड़ जा इशूज़ आहिनि, सिहत जो मसइलो आहे, पाणी जो मसइलो आहे, रस्तनि जो मसइलो आहे, ॿिया खोड़ सारा एजुकेशन जा तइलीम जा मसइला आहिनि, उन ते अचो गॾिजी जदोजहद कयूं। सभ खां पहिरियां तव्हां हबीब लिगारी साहब खे जेको आहे सो मुबारकबाद ॾींदुसि सालगिरह जी। उन सां गॾोगॾु प्यारे जब्बार जुनेजा साहब खे बि शाबाश आहे, जेका हिन जो जेको आहे सो मुहबती माण्हुनि जो मेड़ हेॾियो आहे। भली ॻाल्हि आहे, असांजे दोस्तनि अमर साहब या मीर सां ॻाल्हि कई, ऐं थोरो हुन ॻाल्हि खे अॻिते वधाईंदुसि त हबीब असांजो हींअर सिंधियत बि संघर्ष सांगड़ जो सेक्रेटरी आहे ऐं मुसलसल ॿियो दफ़ो थियो आहे। असांजे नौजवान सथ मां माना हिकिड़ो सेक्रेटरी आहे। कल्ह अदबी संगत जी गॾिजाणी हुई टियों ॾींहुं, त मूं हिकिड़ी पोस्ट रखी हुई त हिकिड़े दोस्त लिखियो त हिते चंद माण्हू क़ाबिज़ आहिनि ऐं कंहिंखे हफ़्ते अचणु कोन था ॾियनि, त मां सम्झां थो त उन्हनि लाइ जवाबु इहो आहे त असांजो नौजवान हबीब सेक्रेटरी आहे ऐं गुज़िरियल ॿिनि माना जेको आहे सो टेन्यूर्स खां वठी आहे। त इहो हिकिड़ो अदबी संगत सांगड़ हिन माना सम्झो त सांगड़ शहर में जेतिरी प्रेस क्लब सांगड़ पुराणी आहे, एतिरी अदबी संगत पुराणी आहे। यानी असां वटि हिते 1980 खां अॻु में हिन अदबी संगत जो बुनियादु पियो। आफ्ताब निज़ामानी खां वठी असांजे अमर लिगारी ताईं जे कहाणीकार पैदा थिया, उहे सभु हिन जा हिकिड़ा मेंबर रहिया। त जॾहिं बि अदब जी तारीख़ सांगड़ जे हवाले सां लिखी वेंदी त उन में सिंधी अदबी संगत जो हिकिड़ो वॾो किरदारु हूंदो ऐं उन सिंधी अदबी संगत जे प्लेटफॉर्म तां जेको अदबी कमु थियो आहे, जेके सांगड़ जी तारीख़ ते या तख़लीक़ी अदब जेको आयो आहे, इहो सिंध जी माना अदब जी तारीख़ में हिकिड़ो वॾो हिसो आहे। त मां सम्झां थो त अदबी संगत जो सेक्रेटरी रहणु सांगड़ में हिकिड़ो वॾो एज़ाज़ु आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त अदबी संगत सांगड़ हिकिड़ो जमहूरी इदारो आहे, हमेशह हर साल इलेक्शन थिए थी ऐं हिते कंहिंखे बि रोक टोक कोन्हे, को बि माण्हू अची सघे थो, को बि गॾिजाणी में वेही सघे थो। मां त हिन वक़्त जो फ़ाइदो वठंदे हिते जेके बि दोस्त वेठा आहिनि उन्हनि खे बि गुज़ारिश कंदुसि त तव्हां बि अचो, अदबी संगत जे इन्हनि गॾिजाणियुनि में हिसो थियो, भले तव्हां न लिखंदा हुजो, पर त जेका बहस थिए थी या डिस्कस जेको बि थिए थो त हिकिड़ो उहो फ्रूटफुल माना डिस्कस आहे ऐं उनखे दोस्त जेको आहे सो माना ॿुधी सघनि था। रही ॻाल्हि मुताले जी, असां अॻे छा हूंदो हो जो असांजे हथ में किताबु हूंदो हो, जेके बि अदब दोस्त माण्हू हूंदा हथ में किताबु हूंदो, हाणे उनजे हथ में माना मोबाइल अची वियो आहे। मां सम्झां थो त मुतालियो वधियो आहे, मुतालियो घटियो न आहे। मोबाइल असांजे हथ में आहे त असां सोशल मीडिया ते ॿियनि शयुनि ते पढ़ूं था, लिखूं बि था, त मुतालियो वधियो आहे। पर हाणे इहो असांजे ज़हन में आहे त असां कहिड़ो मुतालियो था कयूं, कहिड़ियुनि शयुनि खे पढ़ूं था, उहो सिलेक्शन असांजे जेको आहे सो माना ज़हन ते आहे। त मां सम्झां थो किताबनि जी दुनिया जेका आहे आस्ते आस्ते उहो घटि पई थिए। ताज़ो हींअर नसीरुद्दीन शाह इंटरव्यू ॾिनो पंहिंजी ऑटोबायोग्राफी किताब छपाइण खां पोइ, चई त मेरे बेटे जो है वो किताब नहीं पढ़ते, अफ़सोस है, बल्कि नौजवान अब किताब नहीं पढ़ रहे। इहा ई ॻाल्हि कल्ह असां सां गॾु डॉक्टर जलाल भइयो वेठो, PhD डॉक्टर आहे, हुन चयो त यार मूंखां बि किताब नथा पढ़जनि, हाणे जो अॻे आउं पढ़ंदो हुउसि उहो किताब नथा पढ़जनि। त चवण जो मक़सदु आहे त मुतालियो ज़ाहिर आहे उहो किताबनि जी दुनिया खां हटी करे थोरो डिजिटल दुनिया ते अची वियो आहे। असां वटि मोबाइल अची वियो आहे हथ में, त उते ई घणो मुतालियो थिए पियो। त असांखे सिलेक्शन पंहिंजी पाण माना करणी पवंदी, असां पढ़णु छा था चाहियूं। बहरहाल सो ॻाल्हि इहा आहे, सभु दोस्त वेठा आहिनि ऐं शाबाश आहे सभिनी दोस्तनि खे कि असांजे हिकिड़े माना तख़लीक़ात दोस्तनि लाइ गॾु थिया आहिनि। पोइ वरी असांजे दोस्त जब्बार जुनेजा साहब खे पोइ जेको आहे जस हुजे जंहिं हिन मौक़े ते दोस्तनि खे गॾु कयो। हबीब हाणे असांजे साम्हूं वॾो थियो आहे ऐं हाणे माशाल्लाह वार बि आदत लही असांखे अॻे पोड़ो थिए पियो। ऐं अमर जंहिं ॻाल्हि की त असां वटि समाज में एक्टिविज़म घटि आहे, माण्हू जेके आहिनि से सरगर्म न आहिनि।
मतिलबु माण्हू जो सरगर्म हुजणु वरी कंहिं पॉज़िटिव ऐं मस्बत जेके आहिनि से कम में हुजे। हिन दौर में जेकॾहिं असां ॾिसूं था त को बि नौजवान उथे थो सरगर्म थिए थो त उनजे जेका असर समाज ते पवनि था। हबीब जे हिन अदबी संगत में अचण सां काफ़ी जेके आहिनि से शयूं या उनजे सॼे जेको आहे हिकिड़ो पंहिंजे एक्टिविज़म आहे जेको सां शहर जे हवाले सां बि आहे। असां ॾिसूं था तमामु घणो ज़ाहिर आहे असांजे सभिनी सत खां माना सुठे नमूने सां सरगर्म बि आहे, एक्टिव बि आहे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि रखंदुसि दोस्तनि जे यादो त भई असांजा नौजवान दोस्त सरगर्म सभु आहिनि, एक्टिव आहिनि। थोरो असांखे संजीदा मुताइले जी ज़रूरत आहे, शयुनि खे अञा वधीक जेको आहे पंहिंजो पाण खे माना अॼोके जनमॾींहं जे हवाले सां इहा हिकिड़ी तजवीज़ रखंदुसि। असां वटि हिकिड़े ॾींहुं जेको आहे सो रसूल बख्श पली जे चयो त जेकॾहिं रशीद भट्टी जेको आहे सो सुठो माना मुताइलो करे त हू शेख हयात खां सुठो जेको आहे राइटर थी सघे थो। शेख हयात ऐं रशीद भट्टी जेको आहे ॿई माना जोड़ जा माण्हू आहे, उन्हनि जेल गॾु काटिया, अदबी संगत में जेको आहे गॾु रहिया, वरी जेको आहे सियासी तौर ते अवामी लीग में बि गॾु रहिया। पर हू यारी दोस्ती वारो माण्हू हूंदो, मतिलबु जीअं जेको आहे हिकिड़ो माण्हू सॼो ॾींहुं हलंदो आहे, कमल हुन सां गॾु, कमल हुन सां गॾु, जीअं हबीब आहे। पर अयाज़ जो जेको मुताइलो माना अयाज़ जेको आहे माण्हू न उथण वेहण जहिड़ो जेको आहे घटि हूंदो। इहा ॻाल्हि रसूल बख्श पली जे छो चई जेको आहे त माना ज़ाहिर आहे जेकॾहिं माण्हू हिकिड़ो समाज में चुरंदड़ पुरंदड़ जेको आहे माण्हू उहो जेकॾहिं सुठे नमूने सां अञा जेको आहे गहरो माना जेको आहे हुनजो गहरो मुताइलो हुजे त अञा वधीक असराइतो थी सघे थो। सो अॼोके हिन जनमॾींहं वाले हबीब खे इहा ॻाल्हि रखंदुसि त पंहिंजो एक्टिविज़म बि रखे, सुठो संजीदा मुताइलो करे अञा वधीक जेको आहे पॉज़िटिव ऐं असराइतो रहे। असां वटि अदबी संगत में 2 सालनि खां वठी सेक्रेटरी आहे, असां ॾिसूं था हुन सुठे नमूने सां निभायो आहे। माण्हू ईंदा आहिनि अदबी संगत में वरी हलिया वेंदा, पर असांजी अदबी संगत बि असां सभिनी खे हिकिड़ो जेको आहे ठाहियो आहे। ऐं आसी सम्झूं था त इन में काफ़ी जेके आहिनि से जेकॾहिं को ॿिया दोस्त नौजवान शरीक थींदा उहो इन मक़सद खे बि सम्झंदा जेको आहे भई अदबी संगत रुॻो ईअं कोन्हे त कोई शेर व शाइरी या तव्हां जेको आहे अची वाह वाह कयो। जेको हाणे हबीब खे तव्हां ॾिसो त ज़ाहिर आहे सॼो एक्टिविज़म बि जेको आहे हुनजो पंहिंजे हिकिड़े मिज़ाज में बि शामिलु आहे। पर अदबी संगत जी सिख्या बि आहे। असां सभिनी माण्हुनि खे अदबी संगत जेको आहे हिकिड़ी सिख्या ॾिनी आहे। ॻाल्हियूं जाम आहिनि। हबीब खे जनमॾींहं जूं मुबारकूं हुजनि ऐं संगत साथ खे जेको आहे जस हुजे। पंहिंजे सिंधी समाज लाइ जेको हिकिड़ो एक्टिविज़म आहे उन में बि हू काफ़ी सरगर्म आहे हबीब। त सरगर्म माण्हू जेके आहिनि मां सम्झां थो त उहे उनजो हिकिड़ो तमामु वॾो कारज थिए थो। छो त फरारे हिकु दफ़े चयो त जेके बेजान शयूं आहिनि उहे मतिलबु जेके आहिनि जेको माण्हू बाख़्तियार न आहे या जेको माण्हू चुरंदड़ फिरंदड़ न आहे उहो माना जेको आहे बेजान शयुनि जीअं आहे। सो इन करे चुरंदड़ फिरंदड़ माण्हू ई जेको आहे बाख़्तियार आहे ऐं उन वटि ताक़त आहे, उन वटि जेको आहे हिकिड़ो रूह आहे। माना उन वटि जिस्म त हर इंसान वटि आहे पर रूह जेको आहे उन माण्हू वटि आहे जेको चुरंदड़ फिरंदड़ आहे, जेको ॻाल्हाईंदड़ आहे, जेको कंहिंजे पारां बीहंदड़ आहे ऐं जेको आहे आवाज़ उथारींदड़ आहे, जेको ॻाल्हियुनि खे सम्झंदड़ आहे। ऐं हबीब में उहे सभु क्वालिटीज़ आहिनि। असांजी ख़ुशी सिर्फ़ु इन ॻाल्हि जी बि आहे त हबीब सिंधी अदबी संगत शाख सांगड़ जो सेक्रेटरी आहे। न फ़क़्ति हू गुज़िरियल साल सेक्रेटरी रहियो पर हिन साल बि जेको आहे पंहिंजे सभिनी दोस्तनि जे जेका आहे उहे मैंडेट सां जेको आहे सेक्रेटरी चूंडिजी आयो आहे। त इहा ॻाल्हि बि साबित करे थी त हबीब जेको आहे हिकिड़ो माना एनर्जेटिक क़िस्म जो नौजवान आहे ऐं उनखां इलाही तवक़ात असां सभिनी दोस्तनि खे बि आहिनि ऐं असांजी हिन पंहिंजे सांगड़ खे बि आहे तवक़ात आहिनि। ऐं असां सम्झूं था त सिंध खे बि जेको आहे सिंधी ॿोली खे बि जेके आहिनि असां हुन में तवक़ात रखूं था। मुंहिंजी दुआ आहे त हबीब जेको आहे बिल्कुलु ईअं ई हुनजी उॾाम रहे ऐं हूअ पंहिंजो नालो अॻिते कमु वधाए कमाए ऐं लिखे पढ़े ऐं पंहिंजे संगत साथ में जेको आहे पंहिंजो बुनियादी किरदारु जेको आहे उहो समाजी हैसियत सां सियासी हैसियत सां जेको आहे उहो निभाए ऐं मुंहिंजूं नेक ख़्वाहिशूं आहिनि हिन सां गॾु ऐं खेसि मुबारकबाद चवां थो हुनखे। सच त इहो आहे त आउं सभिनी दोस्तनि जो थोराइतो आहियां, ख़ासि करे जब्बार थी वियो या आमी सभु दोस्त जेके कही आया आहियो। सची ॻाल्हि इहा आहे त उमिरि हथनि मां ईअं निकिरी वई आहे जो माण्हू खे ख़बर ई न पवंदी आहे। पर मुंहिंजा उस्ताद वेठा आहिनि सभई, जेको आहे
अवां दोस्तनि खां ई सिखियो आहियां ऐं अव्हां दोस्ती मुंहिंजो ॾाढा आहियो। अॼु जेको कुझु आहियां अव्हां जे करे आहियां। अव्हां हिन मुख़्तसर सॾ ते कही आया आहियो, मान ॾिनो आहे। सच जी ॻाल्हि इहा आहे त अव्हां जो थोराइतो आहियां। जॾहिं बि जेके प्रोग्राम बि थींदा आहिनि पाण सभई गॾु हूंदा आहियूं ऐं उन में रुगो मूं अकेले जो किरदारु न हूंदो आहे त तव्हां सभिनी दोस्तनि जो किरदारु हूंदो आहे। त इहे पंहिंजा फ़र्ज़ बि आहिनि। पाण हिन शहर लाइ बि मुतहरिक आहियूं। पाण अदब जे मैदान में थोरो घणो जेको जाखोड़ियूं था उहो पाण सभिनी जो गॾियल इश्क़ आहे। त उमेद आहे त इहो साथ ईअं ई सलामत रहंदो ऐं इहे महफ़िलूं दोस्त जबार वारनि जो आउं वरी बि थोराइतो आहियां जिन हीअ मांडाण मचायो आहे। उमेद आहे त वरी अहिड़ा मौक़ा वरी कंहिं ॿिए दोस्त जी सालगिरह बि थींदी त पाण कोठाईंदा रहंदासीं।